हाणे हिकिड़ी ॿी तव्हां स्टोरी कई उन ते मां चवां पियो त थोरो ॻाल्हाइजे छो त उहा बि क्लाइमेट सां रिलेटेड आहे। उहो इहो आहे त हिकु चवाणी आहे सभिनी खां सस्ती जेकी तफ़री आहे असां वटि कराची में उहो आहे समुंड। माण्हू गर्मीअ में या जॾहिं मोकल वारो ॾींहुं आहे माण्हू पंहिंजूं खानदान खे वठी ऐं पीउ पीआरनि खे वठी वञे थो। हाणे उहो बि ॿुधो आहे त हाणे अहिड़ी सूरत हाल थी वई आहे जो हाणे उहो बि न बचंदो समुंड। समुंड लाइ बि तव्हांखे पैसा टका खपनि, मुफ़्त जी का शइ कोन्हे। न टका बि ॾियण लाइ माण्हू वीचारा तयारु थी विया, पर जॻह ई न आहे हाणे। हीअ त मूं ॾिसो जेका मूं कई हुई जेका गूगल अर्थ जे ज़रिए मुंहिंजा सैटेलाइट इमेजिस जेके उहे गॾु करे त सी वी केतिरो वॾो हुयो ऐं उहो शिफ्ट करे कीअं हाणे उनखे बंदि कनि। उन में जेका विलेज रेस्टोरेंट हूंदी तव्हांखे यादि जेको जी हाणे साल्ट एंड पेपर हुई जेका पोइ हाणे क्लॉक टावर थी। उन खां पोइ तव्हांखे यादि हूंदो माना समुंड जेको आहे उहो बि मूंखे ख़बर न आहे तव्हांखे यादि हूंदो या न। गाज़ी जी बाज़ार खां पोइ जेको इहो शिव मंदरु आहे उन खां जॾहिं हेठि लहिबो त जी हिते कोडियूं टिपियूं जेके हुनजा दुकान हूंदा हुआ ऐं उनखां पोइ फौरन पोइ समुंड शुरू थी वेंदो। इहो मूंखे बि यादि आहे। जी हे समुंड धिके उन खां पोइ इहो रोड ठहियो। उन खां पोइ जेको आहे इहो जेको विलेज रेस्टोरेंट आहे हिते हिननि हिकिड़ो शहीद फरहान अली पार्क अलाए छा कयो ऐं उनखां पोइ मिटी विझी फेरेट पूरो ठीकु आहे। ऐं उनजे ओरियां नंढड़ा खोखा हूंदा हुआ जिते खाधे पीते जूं शयूं मिलंदियूं हुयूं नंढड़ा नंढड़ा माना उहे कोई 8x6 जा आदमी। हाणे उते बिल्डिंगूं ठाहिण शुरू कयूं। हाणे हिकिड़ो निशान हैदर आयो अथनि उते अलाए हिकिड़ो झंडो हणी छॾियो अथनि। उहो कुझु वक़्तु ताईं खुलियल हुयो माण्हुनि जे लाइ, हाणे उनखे बंदि कयो। बराबरि। ईअं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते दीवारूं खड़ियूं कंदा वञनि पिया। हाणे तव्हां सीवियूं वञो तव्हां दीवार फलांगे थो। हाणे उहे दीवार अॼु नंढियूं आहिनि सुभाणे उहे वॾियूं थींदियूं। इहो स्टोरी जॾहिं मूं कई त क्लिफ्टन कैंटोनमेंट बोर्ड जेको आहे पाकिस्तानी मीडिया खे वठी वञी 10-15 स्टोरियूं करायूं त अवाम की सहूलियात के लिए यहाँ पर ट्रैक बनाए जाए, वॉकिंग ट्रैक, साइकिल ट्रैक्स ऐं उहे हलियूं आहिनि स्टोरी। ऐं उहे को कुझु बि कोन ठहियो। इहे पार्क ठहिया आहिनि। हाणे उहे दीवारूं लॻनि पियूं ऐं उन्हनि खे पहिरीं गेट पिया हणनि। आख़िर आस्ते आस्ते उहे गेट बंदि थी वेंदा ऐं उनजे पोयां इहो भराई करे जेको आहे इहो को न को फेज़